उॾेरोलाल एकता ॾियारे जे मौक़े ते उॾेरोलाल जे शहरनि तरफ़ां मेन स्टॉप खां समय गाॾियुनि सां रैली जी सूरत में क़ौमी गीतनि ते रक़्स कंदे अटक पेट्रोल पंप खां तींदे दरगाह उॾेरोलाल ते चादर चाढ़े मुल्क ऐं सिंध लाइ अमन जी दुआ घुरी वई। हिन मौक़े ते रैली में शरीक सिंधी नौजवाननि समेत ॿारनि वॾी तादाद में शिरकत कई। जीअं रैली जी अॻुवाणी कंदड़ शोएब मोरो जो नाद उमराणी सर सईद अहमद जिन ॻाल्हाईंदे चयो त सिंध असांजी धरती आहे, असीं सिंध में रहूं था, सिंध जी खाऊं था ऐं को बि सिंध दुश्मन सिंध ॾांहुं मेरी अखि करे न निहारींदो ऐं असां उन जूं अखियूं कढे छॾींदासीं। जॾहिं त असां सिंध में रहंदड़ हर बिरादरी खे इहो चवंदासीं त सिंध में रहो था त सिंध जी हिफ़ाज़त बि पाण खे करणी आहे, चाहे असांखे सिंध बचाइण लाइ पंहिंजी जान जो नज़रानो छो न ॾियणो पवे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।